जी बिल्कुल। हिन वक्त मां जामशोरो RBP कॉलोनी में मौजूद आहियां। गुलाम मुर्तज़ा सोलंकी जेको नौजवान खे गुज़िरियल 10 खां 12 सालनि खां वठी जेको आहे सो शुगर जी बीमारी थी, उन खां पोइ हिन जा गुर्दा जेको आहे सो ख़तमु थी विया आहिनि ऐं डायलिस ते हे जेको नौजवान आहे। अचो त हिन नौजवान सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼु ख़ुसूसी जेको आहे सो कल्याण न्यूज़ जी जेका टीम आहे हिन भाउ जी हेल्प ऐं मदद जे लाइ हिते पहुती आहे। अचो त हिन नौजवान सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो वधीक छा चवणु आहे। ऐं मां जामशोर जो रहाको आहियां। साईं, मुंहिंजी अदा मुश्ताक सरकी खे हिकु आजिज़ाणी ऐं रहमाणी हिकिड़ी अपील आहे। दादा ख़ुदारा, मूं गुनाहगार मूं ग़रीब जी मदद कयो। मां हिकु शुगर जो पेशेंट, 12 साल मूंखे गुज़री चुका आहिनि। इन दौरान मां पंहिंजे घर जो गाॾो हलायो पे तक़रीबन 12 साल। मां पंहिंजी इस्त्री जो दुकानु हुयो मुंहिंजो, मां उहो हलाईंदो हुउमि ऐं पंहिंजो घर जो गाॾो हलाईंदो हुउमि। उन दौरान मां पंहिंजी पढ़ाई बि कंप्लीट कई, मैट्रिक इंटर कई। साईं अदा हुन में हाली हाली मूंसां इहो जेको आहे सो हादसो पेश थी वियो आहे। डायलिस तव्हांजी घणनि ॾींहंनि में थींदी आहे? डायलिस मुंहिंजी 2 ॾींहं 3 ॾींहं ईअं थींदी आहे। केतिरो ख़र्चो ईंदो आहे तव्हांजो हिन डायलिस ते, फी डायलिस ते? फी डायलिस ते तक़रीबन 25 खां 20-25 हज़ार ईअं ख़र्च ईंदा आहिनि। उन में बटण आहे, डायलिस आहे, बेडशीट आहे। पर मां हिकु ग़रीब माण्हू आहियां, नथो अफोर्ड करे सघां। मुंहिंजो बाबा बि हिकु हिन जो दिलि जो मरीज़ आहे, हुनखे 2 चक्कर अटैक अची चुको आहे। मज़दूरी नथो करे सघे, वरी बि एतिरो हुन खां जेतिरो थी सघे थो। अपील कंदो वस वारनि खां? वस वारनि खे मां अदा मुश्ताक सरकी खे ख़ासि तौर ते अपील कंदुमि। उहो असांजे सिंध जो बहादुर ऐं जेको आहे सो सुठो हिकिड़ो इंसानु आहे। उहो हर ग़रीब जी मदद कंदो आहे। हुन लाइ मां हिकु अपील कई आहे अदा खे, जेको आहे सो ऐं मलक साहब जा असां वोटर आहियूं। सिकंदर शोरो डॉक्टर साहब, उहो असांजो जेको आहे तक जो आहे MPA आहे। उनखे असां अपील था कयूं त साईं, असां तक़रीबन 50-55 साल खां तव्हांजा वोटर आहियूं पीपल्स पार्टीअ जा। त उनखे इन करे असां उनखे मथे नज़र रखंदे असां ग़रीबनि जी मदद कयो। एतिरो जो असां पंहिंजी नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघूं। साईं महिरबानी साईं तव्हांजी। बार बार अदा मुश्ताक सरकी साहब खे हथ ॿधी अपील थो कयां त मूं ग़रीब जी आजिज़ाणी मदद करे, एतिरो करे जो मां पंहिंजी ज़िंदगी नॉर्मल तरीक़े सां गुज़ारियां, पंहिंजे घरनि जो ॿचड़नि जो पंहिंजनि जो जेको आहे सो गाॾो हलाए सघां। तव्हांजी महिरबानी अदा। जी नाज़रीन, तव्हांखे असीं नौजवान जूं ॻाल्हियूं ॿुधायूंसीं। गुलाम मुर्तज़ा हिकु बहादुर इंसानु हुयो, पर बीमारी हिनखे अहिड़ो त झोरे छॾियो जेको हींअर लाचार पियो आहे। ऐं सिंध जो नाले वारो जेको सोशल वर्कर ऐं जेको आहे सो सीनियर सहाफ़ी जेको मुश्ताक सरकी, जेको हुनजो जग मशहूरु नालो आहे। ऐं अॼु हिन निमाणा ऐं ग़रीबाणा आजिज़ाना हिन हथ ॿधी भाउ मुश्ताक सरकी खे जेको आहे सो रिक्वेस्ट कई आहे, अगरि तव्हां जो हिन चैनल जो आवाज़ तव्हां ताईं पहुचे मुश्ताक साहब, त हिन ग़रीबनि जी तव्हां मदद कंदो त तव्हांजी आख़िरत ऐं तव्हांजे बचनि में जेको आहे सो वधीक तव्हांजे रिज़्क़ में बि जेको आहे सो इज़ाफ़ो ईंदो। ऐं अहिड़नि मज़लूम ऐं ग़रीब माण्हुनि जी तव्हां मदद कंदो त अलाह तव्हांखे अञा नवाज़ींदो। ऐं इन सां गॾोगॾु जेको तव्हांखे असीं रिक्वेस्ट कईसीं त अॼु स्पेशल तौर जेको आहे सो कल्याण न्यूज़ जी हिते टीम पहुती आहे ऐं हिन ग़रीब जो जेको आवाज़ु आला अहवालनि ताईं पहुचायो आहे। जी।